नादिम टंडो मोहम्मद खान में तालीमी सेमिनार के ज़रिए सकाफ़ती रंगनि सां शागिर्दनि क़ौमी गीतनि, टेबलो, खाकनि ते पंहिंजी क़ाबिलियत जो बहितरीन मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर मोहम्मद अशरफ परियाल मूजिब टंडो मोहम्मद खान के गवर्नमेंट प्राइमरी कंपेस स्कूल में मुनक़द कल तालीमी सेमिनार के डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अब्दुल वहाब निज़ामानी मेहमान ख़ास तौर ख़िताब कंदे दावा कई त टंडो मोहम्मद खान में तालीमी सरस्तो बहितरीन ॾांहुं अॻिते वधी रहियो आहे। नए IBA ज़रिए क़ाबिलियत ते भर्ती कयल उस्तादनि जी मुक़ररी खां पोइ समूरा बंदि पियल स्कूल खोलिया विया आहिनि। माज़ी में पुठिते पियल टंडो मोहम्मद खान हाणे तालीमी सरिश्ते में अॻियां वधी रहियो आहे। सरकारी स्कूलनि में प्राइमरी खां हायर सेकेंडरी ताईं सिंधी लाज़मी हुजण सां गॾु इंग्लिश जे सब्जेक्ट ते पिणु ख़ासि ध्यानु ॾिनो। पेट एलिफ सिंध जे अॻूणे मरकज़ी सदर हाजी शफ़ी मोहम्मद सेठियो मुख़ातिब थींदे चयो त पेट एलिफ सिंध जे तालीमी इदारनि में ड्यूटी न कंदड़ उस्तादनि खे पंहिंजी तंज़ीमनि प्लेटफॉर्म तां अॻिते करण जो उसूली फ़ैसिलो करे छॾियो आहे। जेको बि उस्ताद पंहिंजी ड्यूटी जा फ़राइज़ अंजाम न ॾींदो उन जो पेट एलिफ सां को बि तालुक़ु न हूंदो।